जाग इलाके वाला सिंध पंजाब वाला लख रुपए जी मल ॾाढी मल वाह मल सलाम ऐं वाहिद खीरो जिला ठठा 2000 रुपया बिल पहलवान मामर खान फुल 100 रुपया इनाम यासीन जे मथा घोरे मामर खान फुल जी मेहरबानी पहलवान वाहिद खीरो पहलवान सलाम कोश मलबेरी मुकाबलो सख्त ताड़ीअ जे पेरे जोड़ ताड़ीअ जे मां कहंदा अॼु थींदियूं ॻाल्हियूं सफ़ा बोतूं खटी या मां खटा बालावरे जी मेहरबानियूं 200 रुपया इनाम गुलाम यासीन ते घोरे बालावरे घोट जी मेहरबानियूं खान रहमान अवाई कोश रहीम यारी घोटकी बिस्मिल्लाह भाई सोना जवान वाहिद खीरो पहलवान सलाम कोश सोनी जोड़िया तबेदार मोहम्मद अली मलक साहब गुलाम यासीन मलक साहब की मेहरबानियों जिन पूरे पाकिस्तान जा पहलवान घुराया आहिनि सभिनि दोस्तनि सभिनि क़ौमनि जी मेहरबानियूं कुर्सी वाला कम कयो हथ बोलंदा तवज्जो हुजे वाह 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 भैया भाई सोना पहलवान भाई ताजा पहलवान कंहिं तार जा मुथाज न आहिनि मल थींदी मज़ो ईंदो मल में तवज्जो कजां वाह वाह थींदी सदका जियो जियो ॾाढो हाय वधीक जज ॼाणनि शाकीन अनवर जे सदके हथ मथे करे ताड़ियां खीरा जी वाह वाहिद पुट वाह खीरा वाह ठठा ज़िला वाह इलाके वाला इनाम नदी ने दलवर ॾाढो की वॾी ताड़ी हणबा कहंदा अच्छा सलाम माफ़ कंदा हाकिम इमन ठार वाह वाह वाह